समाजी तंज़ीम MDF पारां बहिरड़े जी औरतुनि जे आलमी ॾे जे हवाले सां हैदराबाद जी मक़ामी होटल में तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो, सीडा सां तालुक़ रखंदड़ परवेज़ बांबड़, मुस्तफ़ा राजपर, अंबर लिगारी, ज़रिए माहिर इस्माइल कुंबर, समाजी अॻवान ज़ुल्फ़कार हाले पोटो, किरण दाऊद पोटो समेत सियासी समाजी शख़्सियतुनि तोड़े हारियुनि ऐं हाराइणनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त बहिराड़ जी औरतुनि खे हक़ ॾियारण ऐं संदन हक़नि बाबति ॼाण फ़राहम करण समाजी तंज़ीम MDF जो अहम किरदार अदा रहियो आहे। हिननि चयो त अॼु जी बहिराड़ जी औरत खे पाणी जी विर्छ समेत समाजी मामलनि जी ॼाण आहे ऐं हू पंहिंजो हक़ वठण लाइ मैदान अमल में निकिरी आयूं आहिनि। ॻोठाणी औरत तॾहिं तरक़ी कंदी जॾहिं पंहिंजो रोज़गार करे, भले कुकड़ियूं पाले या बकरी पाले या खट वाणे या दॿकी ठाहे, पर पंहिंजो ॿ टे ॾोकड़ कमाए, पढ़े। पाण न पढ़ी आहे त हाणे धीअ खे पढ़ाए, न त पोटी ऐं ॾोटी खे पढ़ाए, उन लाइ स्टैंड वठे। संदसि शादी ज़ोर ज़बरदस्ती थी वई, हाणे पोटियुनि ॾोटियुनि ऐं धीअ जी शादी में उन्हनि जी मर्ज़ी खे अहमियत ॾे। तालीम लाइ बि ईअं स्टैंड वठी बीह रहे, रोज़गार लाइ बीहे। ईअं ॼमी बीहंदी त संद जी ॻोठाणी औरत संदसि न सॼे सिंध खे, सॼे मुल्क खे तब्दील करे छॾींदी। एक्चुअली अॼु इंटरनेशनल रूरल डे आहे, वुमेन जो, बहिराड़ी जी औरतुनि जो आलमी ॾींहुं आहे। असीं सोचियोसीं त हिन ॾींहं ते उहे भेणूं जेके असां सां शुरू खां वठी मतिलबु 2016 खां वठी हिन प्रोजेक्ट में असां सां गॾु हुयूं, ऐं प्लस में उहे औरतूं जेके असांजूं बहिराड़ी जूं भेणूं जेके पंहिंजे ज़मीनुनि में कमु थियूं करनि, उन्हनि खे हिकिड़ो ख़राज तहसीन पेश करण जे लाइ ऐं उन्हनि खे इनकरेज करण जे लाइ अहिड़ो प्रोग्राम कयो वञे ऐं उन्हनि खे उन ॻोठ मां कढी करे हिन शहर वारे होटल में घुराए करे असीं इहो ॿुधाइणु चाहियूं पिया त असीं शहरनि जूं भेणूं तव्हां बहिराड़ी जी भेणुनि सां गॾु आहियूं ऐं जिथे भी जेका भी मुश्किल घड़ी होंगी असां उन्हनि जो साथ दींदासीं। गांव की औरत के हवाले से जहाँ पे तालीम का शऊर नहीं है, जहाँ इकनॉमिकली बहुत सारे मामलात हैं और उसके अलावा जो उनके रिहायशी मामलात भी होते हैं, ये सारी चीज़ें हैं। और मुझे मतलब बहुत खुशी हो रही है इसको देख के कि इस चीज़ को फोकस किया गया है कि आज गांव की खातून के लिए कुछ किया जा रहा है। शहरों में तो देखें कुछ भी होता रहता है, तालीम है, सब कुछ मिल रही है, लेकिन एक गांव की औरत जो घर में बैठी हुई है, वो किस तरीके से बाहर निकले और किस तरीके से वो तमाम सहूलियात ले जो उसको नहीं मैसर हैं। तो इंशाल्लाह ताला इसमें मेरा भी कोऑर्डिनेशन है वुमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट का यहाँ पर, तो इंशाल्लाह ताला मिलके हम कुछ दही इलाकों के लिए और गरीब ख़वातीन के लिए ज़रूर कुछ ना कुछ काम करेंगे। जो कि ॿारनि जी औरतुनि खे का ख़बर न हूंदी, ॿारहाड़ी औरतुनि खे का ख़बर ई न आहे त असांजो अॼु ॾींहुं मल्हायो थो वञे, कीअं थो मल्हायो वञे। हू पंहिंजे घर में कमकार में चवंदियूं आहिनि त असांखे का ख़बर ई कोन्हे त ॾियारो छा हूंदो आहे छा न। MDF वारनि हीउ प्रोग्राम रखियो आहे औरतुनि जो, उन्हनि खे हौसला अफ़ज़ाई थिए हिते करे ॾियारा करे अची मल्हाइनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।